नाज़रीन, मटियारी में वधीक 19 ॼणनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां सां राब्ते में आहे मटियारी मां रिपोर्टर बाबू खासखेली। जी बाबू, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, मटियारी ज़िले अंदर कोरोना जा कलूर तेज़ीअ सां जारी आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ज़िले जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं जेको टेस्टूं वरितियूं वयूं हुयूं, जिन मां 19 ॼणा जेको कोरोना जे मर्ज़ में मुब्तला निकिता आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले जो अंग वधी 172 थी वियो आहे। अहिड़ी तस्दीक ज़िले मटियारी में कोरोना जे हवाले सां मुक़ररु थियल फोकल पर्सन डॉक्टर ज़ाहिर में कंदे चयो आहे त ज़िले अंदर कोरोना जा मरीज़ 172 थी विया आहिनि ऐं जंहिंमां 102 मरीज़ सेहतियात थी विया आहिनि, पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। ऐं आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं त 2 मरीज़ जेको फौत पिन थी चुका आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन खां अलावा 8 मरीज़ जेको क्वारंटाइन थियल आहिनि। ऐं हिन चयो त ज़िले अंदरि कोरोना जो तेज़ीअ सां फैलजण जो सबबु माण्हुनि पारां SOP ते अमल न करणु आहे। जीअं तव्हांखे इहो ॿुधायां त 9 केसनि में ईंदड़ 17 ॼणनि जो तहलीक जेको मटियारी यूनियन काउंसिल जे ॻोठ अला बचायो बच्चू कहलो सां जेको तहलीक रखनि था। जी बाबू, अवां जी महिरबानी।